फारसी में भी सागो, पश्तो में भी सागो, हर बोली में लाम जी शक्ल सागी। मी सिंधी में भी सागो मी, अरबी में भी सागो मी, फारसी में भी सागो मी। पर मुझा दोस्तों अजीजो शक्ल त बराबरा, सूरत त हिक जहिड़ी आ, पर अलिफ ऐं लाम मीम जेके अल्लाह जे क़ुरान करीम जा हर्फ आहिनि उहे भली शक्ल ऐं सूरत में दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे हर्फनि जहिड़ा हुजनि, पर मुंहिंजा दोस्तो अजीजो शक्ल पंहिंजी जाइ ते आ, शान पंहिंजी जाइ ते आ। उन्हीं शक्ल जे करे कुरान वारे अल्फ के सिंधी वारे अल्फ जहिड़ो कोन चइबो, कुरान वारे लाम के सिंधी वारे लाम जहिड़ो कोन चइबो, कुरान वारे मीम के सिंधी वारे मीम जहिड़ो कोन चइबो। छो त नबी करीम फरमाइनि था मन क़रअ हर्फम मिनल क़ुरआन, जंहिं बि माण्हूअ क़ुरान करीम जो हिकिड़ो हर्फ पढ़ियो, उन हिकिड़े हर्फ पढ़ण सां हुन जा 10 गुनाह माफ़ थींदा, 10 हुनखे सवाब मिलंदा, 10 हुन जा दर्जा बुलंद थींदा। महबूब नगरी वज़ाहत फरमाए तो अल्फ जुदा हर्फा, लाम जुदा हर्फा, मीम जुदा हर्फा। जेकॾहिं रुगो तव्हां हिकिड़ो दफ़ो चवंदो न अलिफ लाम मीम त तव्हांखे इन हिकिड़े जुमिले में 90 फ़ाइदा थींदा। घणा? अल्फ जी जाइ ते 30, लाम जी जाइ ते बि 30, मीम जी जाइ ते बि 30। छो त अल्लाह जे हबीब फरमायो त अल्फ चवण सां, क़ुरान वारे अल्फ चवण सां तुंहिंजा 10 गुनाह माफ़ थी वेंदा, 10 तोखे सवाब मिलंदा, 10 तुंहिंजा दर्जा बुलंद थींदा। त हिकिड़े अल्फ में 30 फ़ाइदा, लाम चवण सां 60 फ़ाइदा, मीम चवण सां 90 फ़ाइदा। सिंधी में सॼो ॾींहुं पियो ॻाए पियो वॼाए, कुझु कोन थींदो। अब साईं असांजे मोहतरम मुकरम सुठे शाइर, मुंहिंजी पुराणी हिन सां वाक़िफ़ियत आहे, सालनि खां पोइ अॼु ॾिठो त मां रहीम बख़्श जूणे जो साहब ॾाढो सुठो शाइर आहे, ॾाढी सोणे नबी करीम जी तारीफ़ कंदो आहे। चओ सुभान अल्लाह। शेर बि पको अथसि, कचो बि कोन्हेसि, पर हीउ जेको तव्हांजे आॾो बि शेर पढ़ियईं न, मुंहिंजा अदा तव्हां साईं खे पैसा ॾिना, नज़रानो ॾिनो, ख़ुशि थियासूं, सम्झो था हलाए न, नाराज़ त कोन थींदव न को रहीम बख़्श नाराज़ थिए, न को तव्हां नाराज़ थिजो। हाणे इन शेर पढ़ण मज़ा साईं खे नज़रानो बि मिलियो, असां बि ख़ुशि थियासीं, मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थी, पर सवाब त टके जो कोन थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सवाब थींदो अल्लाह जे कलाम में, या वरी ॿिए नंबर में सवाब थींदो रसूलुल्लाह जी तारीफ़ में। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। तारीफ़ कंहिंजी कजे? अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, औलिया अल्लाह जी, ख़ुदा जे वलियनि जी तारीफ़ कजे, क़ुरान जी तारीफ़ कजे। अब्दुल रहीम जी तारीफ़, मोली बदरदीन जी तारीफ़, हाफ़िज़ दुर मोहम्मद जी तारीफ़, सही फलाणे नज़र मोहम्मद जी तारीफ़। मां हिकु मिसाल थो ॾियां, तनक़ीद नथो कयां, मतां ग़लति माना वठो, सुभाणे मतां चओ त मौली साहब तनक़ीद कई, न मिसाल थो ॾियां त इंसानी कलाम में सवाब कोन्हे, रब्बानी कलाम में सवाब आहे। इंसान जे कलाम में फ़ाइदो कोन्हे, अल्लाह जे कलाम में फ़ाइदो आहे। रुगो अलिफ ऐं लाम मीम चवण सां 90 फ़ाइदा। चओ सुभान अल्लाह। ॿिए नंबर में ॿी बि ॻाल्हि तोखे ॿुधायां त अलिफ लाम मीम अरबी वारो ऐं क़ुरान वारो ॿी ॿोली जे अलिफ मीम लाम जहिड़ो चई ॿुधायो न, वरी चओ त मां ठारां। क़ुरान वारो अलिफ लाम मीम ॿी ॿोलीअ जे अलिफ लाम मीम जहिड़ो शक्ल साॻी, सूरत साॻी, लिखणी साॻी, पोछो न उन जहिड़ो थियणु खपे न। अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम, इहो मां रब करीम जे ज़ात बाबरका जो कलाम आहे। इहो कलाम अलिफ ऐं लाम मीम ॿी ॿोलीअ जे अलिफ लाम मीम जहिड़ो नाहे।
त पोइ मुजादा तोड़े अल्फ जी सूरत सिंधीअ जे अल्फ जहिड़ी, लाम जी सूरत सिंधीअ जे लाम जहिड़ी, मीम जी सूरत सिंधीअ जे मीम जहिड़ी, सूरत साॻी पर हिक जहिड़ा न आहिनि। रब से ईअं थो फरमाए त तोड़ी जो मुंहिंजे मुहम्मद करीम खे मां बशरी सूरत में, बशरी लिबास में, अव्हां जे सूरत में करे मोकिलियो आहे। मतां भुलिजी पओ जे क़ुरान जे अलिफ लाम मीम जी शक्ल सूरत ॿियनि ॿोलियुनि जे अलिफ लाम मीम जहिड़ी आहे, पर शान में हिक जहिड़ा न आहिनि। त आमना जो नालो बि तव्हां जहिड़ो न आहे। मता ज़ाहिरी शक्ल ते भुलिजी पओ, मता ज़ाहिरी अखरनि ते भुलिजी पओ, मता ज़ाहिरी सूरत ते भुलिजी पओ त हीअ सूरत हुन जी बि अहिड़ी आहे, असांजी बि अहिड़ी आहे, फलाणो बि हुन सूरत जहिड़ो आहे, फलाणो बि हुन सूरत जहिड़ो आहे। न, क़ुरान जे हर्फनि जी सूरत दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे सूरतुनि जहिड़ी सूरत आहे, पर क़ुरान क़ुरान आहे, ॿियूं ॿोलियूं आहिनि। तुंहिंजी मुंहिंजी सूरत हिक जहिड़ी आहे, पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी सूरत बि खणी असां जहिड़ी हुजे, पर वरी ज़मीन आसमान जो फर्क है। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालो फरमायो अलिफ लाम मीम, इन्ही जी कहीं भी मुफस्सिर आलिम माना न लिखी है। सब चवंदा आहिनि अल्लाह आलम बिमुरादिही, इन जी मुराद, इन जी माना अल्लाह थो ॼाणे। केर थो ॼाणे चओ? बस कहीं भी तफसीर के खोली दो न, घणनि तफसीरनि पंहिंजे तरफ़ खां राया लिखिया आहिनि, माना न तावील। छा माना में ऐं तावील में फ़र्क़ु आहे। माना कान कई अथनि, तावीलूं कयूं अथनि। हीअं थी सघे थो अलिफ मां मुराद अल्लाह वटां आयो आहे, लाम मां मुराद जिब्रील खणी आयो आहे, मीम मां मुराद मुहम्मद करीम ते नाज़िल थियो आहे। ये तावीलूं आहिनि, मानाऊं न आहिनि। माना कहीं भी न लिखी आहे। अल्फ लाम मीम इहा तावील आहे, इन जी जेका इहा तावील आहे, माना न आहे। माना जे बारे में सभु चवनि था अल्लाह आलम बिमुरादिही, इन जे मुराद खे, माना खे अल्लाह ताला ई वधीक बहितर ॼाणे थो। पर तव्हां खां मां पुछां थो, साहब ख़ान ॻोर जा मुसलमानो, अल्लाह त बहितर ॼाणे थो, पर जंहिं ते इहो क़ुरान नाज़िल थियो आहे उहो ॼाणे थो? इहो मां इन्ही जे करे चवां थो तव्हांखे त जीअं तव्हांजो अक़ीदो दुरुस्त थी पवे। छो त कॾहिं कॾहिं के वीचारड़ा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त अलिफ लाम मीम जी ख़बर अल्लाह खे आहे, रसूलुल्लाह खे कान्हे। ॿियनि मौलवियुनि खे त कान्हे, पर रसूल करीम खे बि कान्हे। मुंहिंजा